अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी ज़बरदस्त अपडेट दोस्तों ॿुधाईंदासीं। दुलाब अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में दोस्तों तव्हां हिकिड़ो कमु ॾिसंदो त हाणे अचण वारा जेका बि एपिसोड आहिनि इन में मुराद ऐं सोडल त हिकु थी चुका आहिनि। पोइनि किस्से में तव्हां ॾिठो सोडल जेको अली ख़ान खे छॾायो। मां तव्हांखे पोइनि किस्से में बार बार ॿुधायो त अली ख़ान खे सोडल ई छॾाईंदो ऐं ईअं ई थियो। ऐं दोस्तों अॻिते हाणे ॾिसजो तव्हां मंसूर खान बि 2-3 किस्तनि खां पोइ आज़ादु थी वेंदो। राज़न वारनि मां कोन जा मुराद वारनि मां हिकु न हिकु धुर हथु खणी वेंदी खून मां ॿिया खून कूड़ा साबित थींदा। अहिड़े हिसाब सां जेको आहे राज़न सॉरी मंसूर खान ॿाहिरि अची वेंदो। ऐं अचण वारे एपिसोड में जुमे सां बि हालत थियण वारी आहे। कुदन वारा ॿाहिरि वठी वेंदा जुमे खे कंहिं बकरी चोरी जे बहाने सां ऐं हू ॿाहिरि वेंदो इन्हनि सां। ऐं मौलू वारा बि तयारु वेठा हूंदा पकड़ण जे लाइ ऐं राज़न वारा बि, छो त मुराद जे ॻोठ में ॿिन्ही तुरनि खे ताक़त न आहे जो जुमे खे पकड़े अचनि। हू चवनि था ॿाहिरि निकिरे, जीअं ॿाहिरि निकिरंदो जुमो हिकिड़ी न हिकिड़ी धुर जे हथां खंभिजी वेंदो ऐं उन सां पोइ हालत थींदी। ऐं राज़न वारा तमामु जल्द हाशिम या तोतल वारनि मूं कंहिंखे न कंहिंखे पकड़े इहो पक कंदा त मंसूर खान बेगुनाह हुआ या न। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा, सुठा सुठा कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।